जी नाज़रीन, करमपुर भरिसां जमाल थाने जी हद मां अवां सां बाहि वाक़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाने जी हद ॻोठ कामरान बाजकाणी में चुल्हि जी चिणग मां ओचितो बाहि लॻण सबबि मलिक बिरादरी जे चइनि पौरतनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर सख़्त सर्दी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मिलियल ॼाण मूजिबि ॻोठ कामरान बाजकाणी में चुल्हि जी चिणग मां ओचितो बाहि लॻण सबबि मलिक बिरादरी जे चइनि पौरतनि मोहम्मद हाशिम मलिक, मोहम्मद यूसुफ मलिक, पप्पू मलिक ऐं मोहम्मद कासिम मलिक जे घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि जी शिदत एतिरी तेज़ हुई जो मुतासिर पंहिंजा सर बचाए सिॻिया ऐं घरनि में पियल अनाज, हंध, बिस्तरा, कपिड़ा, खटूं ऐं बिजली जो समूरो सामान सड़ी रख थी वियो। बाहि विसाइण लाइ भरपासे जा पाड़ेसरी डुकी पहुता ऐं पंहिंजी मदद पाण बाहि विसाए ॻोठाणनि ॿुधायो त इतलाह बावजूदि फायर ब्रिगेड जी गाॾी 2 कलाक देरि सां पहुती ऐं समूरो अलह तलह सड़ी रख थी वियो। मुतासिरनि DC कशमोर कंदकोट ऐं ॿियनि वस वारनि खां वाहुर जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।